अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जा एपिसोड लगातार तव्हां ॾिसी रहिया आहियो। हाणे बि तव्हां एपिसोड ॾिठी हूंदी। तव्हांखे जेका अॼु अपडेट असां ॾियण वारा आहियूं, ज़बरदस्त अपडेट आहे दुलाब जी अचण वारे सीननि जे बारे में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान जे लाइ जेको आहे ज़मीन तंग थी चुकी आहे। पुलिस तव्हां ॾिठो ज़मीन तंग करे चुकी आहे। अॻिते बि ईअं ई थींदो। जेका बि हाणे जा शहदाई आहिनि पिया आहिस्ता आहिस्ता पूरा थींदा वेंदा। इन्हनि खे एॾो पुलिस करे छॾंदी ऐं अहिड़े हिसाब सां मंसूर खान जो बि हथु आहे मथां SP जो बि, ऐं जेका हुनजा जासूस आहिनि मंसूर खान जे शहदाइनि सां गॾियल आहिनि ऐं पुलिस जा जासूस, उहे हर पल जी रिपोर्ट ठाहे SP वटि पोयूं पेश कंदा था अचनि। पोई रिपोर्ट में बि तव्हां ॾिठो ऐं मंसूर खान जी शहदाइनि खे ख़बर ई न आहे जेका असां सां गॾु आहिनि, जेका शहदाई आहिनि उहे को जासूस आहिनि। वॾो कमु थींदो अॻिते हली। ड्रामे जो रुख ई मटिजी वेंदो। दुलाब ड्रामे जो तव्हां ॾिसिजो दोस्तो, इहो ड्रामे जो रुख ई चेंज थी वेंदो आहिस्ता आहिस्ता। ऐं कॉमरेडर सिस्टम त हिकु पासे रहियो, लेकिन पोइ कहाणी चेंज थी वेंदी अॻिते हली। मुख़्तलिफ़ टें स्पेल खां पोइ, टें चौथे स्पेल खां पोइ तव्हां ॾिसिजो कहाणी वरी चेंज थी वेंदी दुलाब ड्रामे जी। ऐं दोस्तो जेका असां अपडेट्स ॾेई रहिया आहियूं तव्हांखे 100% ऐं 100% सच। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, तव्हां जेका बि वीडियोज़ असांजी ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा, तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। इहे तव्हांजा लख कुर्बान असांजी अपडेट खे पसंदि कंदा, अॻिते बि महिरबानी कंदा कयो। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।